अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाबा हाला। मौज़ू कहाणीअ जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान थियणु, घाटो नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो थियणु, ढ जुञ सिराब। पाठ नंबर 44। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जने इहा असा लठ ज़मीन ते छॾी, किले निमा अज़दा थी वियो। उन संदसि मथो मथे कयो ऐं मुंहुं खोलियो। मुंहं जो हिकिड़ो पासो फ़िरौन जे तरफ़ त ॿियो पासो हेठि कयो। पोइ उन्हनि जादूगरनि जो असा काठियूं रसियूं सभिनी खे खाई छॾियाईं। ईअं थियो। जेके माण्हू हुया उन्हनि में ख़ौफ़ पकड़िजी वियो। इहो ख़ौफ़ में वठी भॻा। ईअं थियो। होॾां फ़िरौन ऐं हामान जे अज़दा तरफ़ थियो। फ़िरौन ऐं हामान जे काकूस ऐं पेशाब ख़ौफ़ डप में वही वियो। कपिड़ा पलीट थी विया। उन जा ॿिए मथे जा वार अछा थी विया। ईअं थियो। उहे भॼण वारनि माण्हुनि जी हिक ॿियनि में लॻी किरी पिया ऐं 10,000 माण्हू लताड़जी विया हुआ। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन माण्हुनि सां गॾु भॻो त ख़ुदा जे तरफ़ां निदा आई त असां लठ खे खण, ख़ौफ़ न कर। ईअं थियो। छो त आऊं वरी उनखे असुल हालत में कंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चादर खणी हथ खे वेढ़े मुंहं खे जलियो ऐं उहा असा लठ थी वई। ईअं थियो। जॾहिं जादूगरनि ज़ाहिर खुलियो, मौजूदो ॾिठो त सजदे में किरी पिया। ईअं थियो। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जिन जे ख़ुदा ते ईमान आंदाऊं। फ़िरौन उन ते ग़ज़बनाक थी वियो। तव्हां उन ते ईमान आंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते ईमान आंदो, तव्हां आंदो मुंहिंजे पुछण इजाज़त खां सवाइ, उन इजाज़त खां अॻु में तव्हां ईमान आंदो। चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम तव्हांजो बुज़ुर्ग आहे, तव्हांखे जादू सेखारियईं। इन जल्दी तव्हांखे ख़बर पवंदी त आऊं तव्हां सां छा थो करियां। ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो तूं भले कोशिशि कर, तूं असांखे नुक़सानु कोन पहुचाए सघंदे। ईअं थियो। उन लाइ त असां पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ वापसि थिया आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त इहो असांजे गुनाहनि खे बख़्शु करे छॾींदो। उन सबब जे करे असीं पहिरियों गुरोह आहियूं जो उन जे पैगंबर ते ईमान आंदो आहे। ईअं थियो। फ़िरौन उन्हनि माण्हुनि खे क़ैद करे छॾियो एसी ताईं जो ख़ुदा उन्हनि ते जून ऐं ॾेॾरनि जो तूफ़ान मुसलत कयो। फ़िरौन उन्हनि खे रिहा कयो। हज़रत मूसा जिन खे फरमायो तूं बनी इसराईल जे माण्हू लश्कर सां गॾु मिस्र तरफ़ रवानो थी वियो। ईअं थियो। फ़िरौन उन्हनि जे ताक़ब में उन्हनि पुठियां वियो। उन्हनि माण्हुनि चयो फ़िरौन जो लश्कर असांजे पुठियां अची वेझो आहे थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो असांखे दुश्मन जे शर खां निजात ॾियारियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम असां लठ दरिया जे पाणीअ ते हई त ईअं थियो। दरिया जो पाणी हटी परे थी वियो। सिज जे उस उन ज़मीन खे सुकाए छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उनजो लश्कर दरिया पार करे निकिरी विया। फ़िरौन चयो संदसि लश्कर खे उन पाणीअ में जे जाइ थी पई आहे जल्दी करियो, उन्हनि जे पुठियां तव्हां दरिया में घिड़ो। फ़िरौन पंहिंजे घोड़नि ते संदसि लश्कर दरिया में घिड़ियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो आख़िरी साथी दरिया मां निकिरियो ऐं फ़िरौन जो आख़िरी हमरा दरिया में दाख़िल थियो, अल्लाह रब्बुल आलमीन दरिया खे हुकुम कयो त हाणे पाणीअ खे मिलाए। ईअं थियो। हेॾो पहाड़ जेॾो इहो पाणी पाण में मिली वियो, ग़रक़ थी वियो। अगरि फ़िरौन ऐं फ़िरौन जो लश्कर ग़रक़ थी वियो। उन वक़्तु महिल फ़िरौन चयो त आऊं ख़ुदा ते ईमान आणियां थो
जंहिं ते बनी इसराईल वारनि जो ईमान आंदो आहे, ईअं ॾियो। उन खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जिन आयो, फरमायो जॾहिं तो ते ख़ुदा जो अज़ाब नाज़िल थियो तॾहिं तूं ईमान आणींदो। उन खां अॻु में उन जे ज़मीन ते फ़साद करण वारो हुए, ईअं थियो।